वेलकम बैक नाज़रीन। तफसीली खबरों में भलीकार सबका पेरा ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कंदालूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी नऊ देरो हाउस पहुंची वियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी शहीद बेनज़ीर भुट्टो जी 14वीं वरसी के मौके ते तकरीबन में शिरकत कंदो। खबर के हवाले से अवां खे हिकु भेरो ॿीहर आगाह कंदालूं। या ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर करे रहिया आहियूं। नऊ देरो खां पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी नऊ देरो हाउस पहुंची वियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी शहीद बेनज़ीर भुट्टो जी 14वीं वरसी के मौके ते तकरीबन में शिरकत कंदो। खबर के हवाले से अवां खे हिकु भेरो ॿीहर आगाह कंदालूं। नाज़रीन, या ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर करे रहिया आहियूं। नऊ देरो खां पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी नऊ देरो हाउस पहुंची वियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी शहीद बेनज़ीर भुट्टो जी 14वीं वरसी के मौके ते तकरीबन में शिरकत कंदो। अहम खबर के हवाले से अवां खे अपडेट कंदालूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी नऊ देरो हाउस पहुंची वियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 14वीं वरसी के मौके ते तकरीबन में शिरकत कंदो। तफसील मालूम कुनासी धरती टीवी नऊ देरो जो रिपोर्टर सलीम रज़ा सोलंकी असा सां लाइन ते मौजूद है। सलीम रज़ा, अपडेट कजो, वधीक छा तफसील आहिनि? जी, पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी शहीदानी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो के 14वीं वरसी तकरीबन में शिरकत करण लाइ अॼु नऊ देरो हाउस पहुची वियो आहे, जिते हू मुख़्तलिफ़ पार्टी अॻुवाणनि सां मुलाक़ात पिणु कंदो। जंहिंजो सुभाणे 27 दिसंबर ते पार्टी शहीदानी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो वरसी के हवाले से जलसो थींदो। उनमें पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी शिरकत करे वरसी जलसे के खिताब कंदो ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो के खराज अक़ीदत पेश कंदो। जी सलीम रज़ा, अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।